नाज़ी अहमदपुर वेझो ॻोठ मताणी में बरसात सबब केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि। खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि वसवारनि खे मदद जी अपील कई आहे। ॾिसूं था फारूक अहमद खड़े जी रिपोर्ट। जीअं त नाज़रीन असीं मौजूदु आहियूं अहमदपुर लॻे ॻोठ मताणी शेख में, जिते गुज़िरियल तूफ़ानी बरसाति दौरान ॻोठाणनि जा केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि। हिन महिल ताईं को न सियासी समाज हिन वटि आयो आहे ऐं बेयारो मददगार ऐं खुलियल आसमान वेठल आहिनि। अतुत संदन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक इन जो छा चवणो आहे। असांजो घर घाट असांजो ॿुॾो पियो आहे। असांखे उहा थूणी न आहे त असां थूणी ठाराए असां घर मथे कयूं। असांजी ज़िंदगी सफ़ा पर दबाव करे छॾिया। मिटनि माइटनि भले असां कोई मदद नथो करे। जेको वॾेरो नंढेरो आहे पंहिंजे हुकूमत पेट लाइ लॻो पिया। असांखे उहो अटकिला था ॾियनि जंहिंमें साबुण ज़री बि न आहे त असां को लटो कपिड़ो धोई साफ़ कयूं। ग़रीब माण्हू सफ़ा का शइ न आहे। मूंखे 20 ॾींहं 15 ॾींहं आहे पाणी बीठो आहे। बुखनि ते बचा मुंहिंजा मच्छर मटिजंदा। मच्छरदानी मिली आहे, न राशन पाणी मिलियो आहे, का शइ न मिली आहे। महीनो थी वियो मां घर वेठो आहे। बचा ईअं वेठा मच्छर पिया था पटिजनि। असां जेको बि हे मिसकिन सॼो मज़ूर ॻोठ आहियूं। कंहिंखे मिल्कियत बि कोन्हे, को वेसो बनीअ जो बि कोन्हे, आहियूं कुल मज़ूर। पर हिन वक़्तु ताईं को बि असां ॾे न अची सघियो आहे त हिन मिसकिननि जो छा आहे। हिन महिल ताईं को बि न आयो आहे। हिन महिल ताईं असां ॿार दर पदर वेठा आहिनि। का शइ न राशन मिलियो आहे, न को आयो ई न वियो ई आहे। हिन महिल ताईं असां थांव टप हर शइ भॼी पई आहे। खटा भॼी पई असां ईअं सुम्हिया पिया आहियूं पधर ते। मिलियो आहे असांखे का शइ न मिली आहे अॼु ॾींहं ताईं। बरसाति लॻी पई आहे, पाणी बीठो आहे घरनि में, घर किरी पिया आहिनि। न को असांखे राशन मिलियो आहे, न को तरपल मिलिया आहिनि, कुझु बि न मिलियो आहे। असां हिते वेठा आहियूं इहो पाणीअ में बरसाति में। जॻह किरी पई आहे। असां रोडनि ते वेठा आहियूं। पाणी एॾो बीठो आहे। असां काॾे ॿार बचा काॾे कढूं। असां बेवाहिया लॻा वेठा आहियूं। न त कुझु मिले राशन, नथो असांखे का ॼारी सारी मच्छरनि में मिले जो असां बचा ढकियूं। या हुकूमत सां असांजी दरख़्वास्त आहे, असां ग़रीबनि जी का मदद कयो, असांजी का वाहप कयो। सलाम अहमद खमड़ो सां गॾु फारूक अहमद खमड़ो, धरती टीवी न्यूज़ अहमदपुर।